वाह द फूड कोर्ट बाबा खुलियो अथई ॾाढो ज़बरदस्त हिते चेपल सन सिटी जे बिल्कुलु साम्हूं बिल्कुलु सही ॾाढो ज़बरदस्त हिते बाक़ाइदा हिन जो सुठो आहे हर शइ ॾाढो माना फास्ट फूड आहे पिज़्ज़ा बारबेक्यू डिलीवरी बि आहे फॉर जिंगर बर्गर आहे कारगिल चिकन ग्रिल चिकन आहे सैंडविच अथई साइड ऑर्डर हाणे इहो ॿुधाए त तूं छा माना खाईंदे त फूड कोर्ट माना ईअं सम्झ VIP हिन जी टेस्ट अथई माना ये पहिरीं कोर्ट हूंदी जंहिंमें मानी सां असां इंसाफ़ न कंदासीं बाबा इंसाफ़ न आहे करणो न मानीअ सां हा न हाणे हीअं कर जेको वणे उहो तूं घुरा अच्छा हा अब हीअं कयो मेन्यू त खणी अचो अदा मुंहिंजे लाइ मेन्यू खणी आ मां बि उहो खणी मेन्यू जेको हे आहे मेन्यू पनो चओ नी खाइण जी शइ थोरी थो चवां अच्छा 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 हाणे एपिटाइज़र में जेको आहे न सूप बि अथई पहिरियां सूप पीअंदा आहिनि वॾा माण्हू जेको आहे न पहिरियां खाइण सूप वणे सरा यकीन कर न वणे तूं मूंखे हा न हा अच्छा ब्रोस्ट जेकॾहिं खाऊं त वाड़िया सट को क्वार्टर ब्रोस्ट 250 रुपए का ॻाल्हि को मसलो ई न आहे हाफ ब्रोस्ट वरी 470 जो आहे फुल ब्रोस्ट जेको आहे 900 रुपए जो आहे ब्रोस्ट खाऊं ब्रोस्ट हीअं कर ब्रोस्ट बि घुरा ऐं हे चिकन कान सूप बि घुरा अच्छा ठीकु आहे ब्रोस्ट सां वरी माना इंडिया जो छा सां खाऊं इन करे भलो न बर्गर घुरायूं यार बर्गर स्पेशल बर्गर 300 रुपए जो का ॻाल्हि आहे बीफ बर्गर 240 जो आहे जिंगर 220 जो आहे बाबा जेको मूंखे तो ते एतबार आहे जेको वणे घुरा बस घुरा बर्गर ज़बरदस्त आहे ना बर्गर सां बुख न लहंदी एतिरी मां चवां चिकन रोल घुरायां ओ दा जेको वणे मुंहिंजा बाबा घुरा हाणे ॾिस बुख लॻी आहे ॾाढी वाद माना पाणी पाणी थी वियो आहे घुरा चिकन चटनी रोल बि अथई चिकन मायो बि अथई चिकन चीज़ में माना आहे 120 100 300 150 रुपए जे घुरा मुंहिंजा बाबा जेको वणे घुरा मूंखे त मन त नथो कया न अच्छा बारबेक्यू जी तोखे परहेज़ त न आहे बारबेक्यू न छा छा अलाह ख़ैर छो चिकन टिक्का जेकॾहिं घुरायूं चिकन टिक्का वरी चिकन टिक्का चेस्ट में बि अथई लेग पीस में बि अथई मूंखे चेस्ट वणी अच्छा हा चेस्ट पीस बि घुराईंदा अच्छा पास्ता में खाईंदे अल्फ्रेडो पास्तो हेॾे मरो न चिकन टिक्का चेस्ट जो चई तो पास्ता ने काढी वई पास्ता बि हुजे अच्छा चाइनीज में वरी चौमेन बि अथई चौमेन ते मंचूरियन बि अथई शशलिक बि अथई फ्राइड राइस गार्लिक अॼु ख़र्च कर बोला कसम बाबा ॾिसो अच्छा पिज़्ज़ा बि ज़बरदस्त आहे हिननि बस पिज़्ज़ा वठंदो मुंहिंजो फर्स्ट पिज़्ज़ा द फूड कोर्ट जो पिज़्ज़ा जेको आहे न टिक्का पिज़्ज़ा हुजे फजीता हुजे सेंसेशनल हुजे चिकन सुप्रीम हुजे या वेजी चीज़ी हुजे फजीता हा स्मॉल जेको आहे 350 रुपए जो आहे मीडियम 700 लार्ज वधि 800 रुपए का अदा लार्ज खणी आ लार्ज हिकिड़ो ई लार्ज काफ़ी थी हाल हीअं कर हिन खां हिकिड़ो लार्ज खणी आ हिकिड़ो ब्रोस्ट खणी आ अच्छा फॉर होम डिलीवरी बि अथई हिन में उहो त बात जो कम आहे 0309222244 ते होम डिलीवरी कराए सघो था पाण ते वेठा फूड कोर्ट ते अच्छा ॻाल्हि कोई होम डिलीवरी फ्री हूंदी आहे पैसा वठंदो होम डिलीवरी फ्री आहे बाबा वाह होम डिलीवरी तूं हाणे इहो ॿुधाए त माना फूड कोर्ट ऐं छाजे चप्पल सन सिटी गेट जे बिल्कुलु साम्हूं हेॾो जेको अचबो आहे सफुरा चौरंगी खां अच्छा शायद ने मखदूम बिलावल ने हा बस खबियत ते हाणे चप्पल सन सिटी गेट जे बिल्कुलु साम्हूं रात रोज ईंदो हाणे इहो ॿुधाए तूं माना एपिटाइज़र ब्रोस्ट थी वियो बर्गर चिकन रोल बारबेक्यू पास्ता चाइनीज पिज़्ज़ा हे ख़बर कीअं माना टेस्ट कीअं केॾी ज़बरदस्त काथे खाधो थे घुरायो ई नथी वरी टेस्ट कुझु न हराम जो कुझु मां खाधो हुजे घुरायूं था न सभु त पोइ घुराइण इहो छो थो चवे त टेस्ट कीअं अथसि इहो त वरी ग़लति ॻाल्हि बेइज़ती न कर मज़ो अथई थोरो नालनि मां मज़ो वरितो इहे शयूं हिते घुराइजाए न त वॾो किनो कदो मां मज़ो वॾी ॻाल्हि न हिन कयूं सभु शयूं घुराए था वठूं हा सही आहे ठीकु आहे पर जेको आहे न इहो बिल तूं ॾिजांइ चलियो दिमाग़ ख़राब थी बाबा रियायत बि कंदा आहिनि दोस्त आहिनि पंहिंजा तोफ़ीक़ वारा सभु दोस्त आहिनि बाबा तोफ़ीक़ वारा दोस्त आहिनि त उहो बिल्कुलु रियायत था कनि पर बिल तूं हाणे सघे में हे भाई तो अॼु तूं खाना ॿिए दफ़े मां करे ॾींदुमि बस 2020 सॼो गुज़रियो 2021 अची वियो पोइ बि माना पोइ छा आहे भला हाणे घुरायां मां त बिल त तूं भर न न हल भला मां घुरायां बिल तूं कर हल ठीकु आहे न बाबा जेको वणे घुराए बिल मां भरींदुमि न मूंखे बहुत थिए थो अदा खणी अचो इहो चुकाओ पिज़्ज़ा हाणे मूंखे पिज़्ज़ा ते अची पिज़्ज़ा दी फूड कोर्ट जी मशहूरु कहिड़ी शइ आहे मशहूरु माना हिन जो जेको आहे न द फूड कोर्ट बर्गर स्पेशल बर्गर जिंगर बर्गर इहे मूंखे वणंदा चीज़ बर्गर बस ठीकु आहे इहो ॿुधाए बर्गर कीअं हुयो इहो ॿुधाए
अरे तुम खाधो ना आहे ॾिस शराब तंग न कयो कर घुरा ॾिस शराब तंग घुरा फूड कोर्ट था या स्पेशल बर्गर खणी चो बे हा पिज़्ज़ा भी खणी आता लार्ज या चिकन बर्गर भी खणी आ तो बोतल पींदे या पानी पींदे न बोतल पीदो बोतल कोल्ड ड्रिंक भी खणी अचो चिप्स भी और चटनी भी खणी आ सब खणी दा ये अचे को ना सॉरी मारा जने भी अचे न तू फैमिली सां अची सके तू बाकायदा फूड कोर्ट ते अच सची मां ॻाल्हि ॿुधायां तो सभिनी ॾिसंदड़नि खे बि ईअं चवंदो जी फूड कोर्ट यकीन कयो न हिते फैमिली जो बि सुठो मतिलबु त जेको आहे इंतज़ाम आहे ऐं ॾाढी ज़बरदस्त आहे टेस्टी आहे इहो मां दावा सां थो तव्हांखे चवां हिकु दफ़ो अचो तव्हां खाओ पोइ तव्हां जीअं चओ यादि रखिजो तव्हांखे इंशाअल्लाह हिन खां वधीक ख़ुदा जो कसम आहे ॿीहर तव्हांखे हेॾी टेस्ट न मिलंदी आहे वाह वाह फूड कोर्ट वरी चवनि छा था वेयर टेस्ट मैटर्स वाह सही इन माना सही चवनि था सफ़ाई बि सुठी आहे ऐं ॾाढो सुठो माहौल आहे एसी आहे हीटर आहे ऐं हुन खां सर्विस ॾाढी सुठी आहे ऐं वॾी ॻाल्हि आहे त पाण मालिक पाण भला माण्हू बसि खाऊं था सभु बसि घुराए वाह सही सभु खणी अचो आहे खणी आ पिज़्ज़ा खणी आ सिंगर बर्गर ब्रोस्ट चिकन गर्ल फिंगर इहे सभु खणी आ तंहिंसां उहे बिल कम बसि अॼु ॾिनासीं ॾिनासीं खाओ खाओ नए साल जी ख़ुशीअ में 1 जनवरी 2021 ते सभिनी ईंदड़ मोज़िज़ कस्टमर्स जे लाइ स्पेशल डिस्काउंट छा थो सम्झे गामू अरे अॼु मां जेको आहे न वॾी परफॉर्मेंस ॾेखारींदुमि वतन या कफ़न आज़ादी आहे मौत न छॾींदोमान अॼु हा साईं सॼी उमिरि असां चणनि जी दाल खाई हाणे केरु खाए फोटू छो थो कढे फोटू छो थो कढे अॻ में फोटू कढां त रखंदुमि फेसबुक ते त ग़रीबो मां हे खाईंदो आहे दोस्तो जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो क्लिप पसंदि आई आहे त सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं हा बेल आइकन जो बटन ज़रूरु दॿाईंदा।